अधिक प्रदोष व्रत त अॼु जे ॾींहं में आर्तवार जे ॾींहुं प्रदोष जो ॾींहुं आयो आहे। अधिक मास हली रहियो आहे। अॼु जे ॾींहं में जेको बि भगवान शिव जे लाइ प्रदोष जो व्रत रखंदो आहे, भगवान शिव खे खीर, पंचामृत, घी, माखी, खंड हे सभु चाढ़ींदो आहे त भगवान शिव हुननि जी सभु मनोकामना पूरी करे अंत में मोक्ष जी प्राप्ति कराईंदा आहिनि। हूअं त प्रदोष जे व्रत जे बारे में पहिरें जे एपिसोड में ॿुधायल वियो आहे कि प्रदोष जे व्रत जा छा छा नियम आहिनि। वरी बि तो ॿुधाए छॾियां कि थी सघे त स्नान इत्यादि करे भगवान शिव जे मंदिर वञी करे उन्हनि खे सच्ची श्रद्धा ऐं भाव रखी करे ओम नमः शिवाय अगरि कोई मंत्र न बि ईंदो अचे त इहो मंत्र चई करे ओम नमः शिवाय चई करे भगवान ते सभु कुझु अर्पण करणो आहे ऐं सॼे ॾींहं में हिकु टाइम ई खाइणो आहे ऐं निराहार रहणो आहे। जेतिरो थी सघे भगवान शिव में ध्यानु करणो आहे त तव्हांजे मथां भगवान शिव जी असीम कृपा प्राप्त थींदी, धन धान्य तव्हांखे प्राप्त थींदो, तव्हांजो घर हमेशा फलियल फुलियल रहंदो ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी, लक्ष्य जी प्राप्ति थींदी। अॼु जे ॾींहुं अगरि तव्हां व्रत रखो या हे सभु शयूं भगवान शिव ते सच्ची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे चाढ़ो त मां उमेद थो कयां कि तव्हां अॼु जे ॾींहुं या पंहिंजे ॿारनि खे बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं तव्हांजे ॿारनि जे लाइ बि इहो तमामु बहितर साबित थींदो ऐं उहे बि पंहिंजी मनोकामना प्राप्त कराईंदा।